ही जेको तव्हां मथां वीडियो ॾिसी रहिया आहियो थंबनेल, हीअ त उहा हिकु वीडियो अपलोड कई हुई जेका पाए जे बारे में हुई। पाए हिकु अहिड़ो वैल्यू आहे ऐं अहिड़ो हिकु नेटवर्क आहे जंहिंजे ज़रिए असां बिटकॉइन जे ज़रिए असां पैसा कमाए सघूं था। अञा उहा तमामु नॉलेज ॾिनी आहे पाए नेटवर्क जे बारे में, त पाए नेटवर्क छा आहे छा न आहे ऐं हुन में असां पैसा कीअं कमाए सघूं था। अॼु हिन वीडियो में असां इहो ॻाल्हाईंदासीं त पाए जी डिस्कवरी कॾहिं थी, पाए जी डिस्कवरी थियण जा रीज़न कहिड़ा आहिनि ऐं पाए खे डिस्कवरी करण लाइ कहिड़ा कहिड़ा इक़दामात ऐं कहिड़ा कहिड़ियूं ज़रूरतूं मौजूदु हुयूं। चवंदा आहिनि त ज़रूरत ईजाद जी माउ आहे, तंहिं करे पाए खे वजूद में आंदो वियो ऐं छो वजूद में आंदो वियो इहो असां सिखंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं अमीर असद मीर। हलो त वीडियो खे स्टार्ट कयूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, पाए हिकु अहिड़ो वैल्यू आहे जंहिंजे लाइ सुपर कंप्यूटर बि हार मञी वेही रहियो। पाए जे वैल्यू खे मालूम करण लाइ तमामु साइंटिस्ट जेके इलाही सारा हुया उन्हनि पंहिंजी पूरी ज़िंदगी गवाए छॾी, पर उन्हनि खे पाए जो वैल्यू सम्झ में न आयो। पाए जो वैल्यू यानी 22/7 जंहिंखे सम्झण लाइ तमामु साइंटिस्ट परेशान हुआ त आख़िर हिन जो वैल्यू अहिड़ो ख़ासि छो आहे। पाए जे लाइ मज़ेदार ॻाल्हि इहा आहे जो सर एल्बर्ट आइंस्टाइन ऐं स्टीफन हॉकिंग पेपर उन्हनि लाइ वीचार ॾिनो हुयो। चवंदा आहिनि त ज़रूरत ईजाद जी माउ आहे। जॾहिं असांखे रोशनी जी ज़रूरत पई त असां बल्ब खे ईजाद करे वरितोसीं। रोशनी जे मसइले खां हल थियण खां पोइ वरी हिकु ॿियो मसइलो आयो त असांजा जेके माइट परे वेठा आहिनि उन्हनि सां असां कीअं ॻाल्हायूं, त असां टेलीफोन खे ईजाद करे वरितोसीं। इन ई तरह सां जॾहिं साल 3000 BC में माण्हुनि खे पंहिंजो सामान हिकु जॻह खां ॿिए जॻह ताईं मुंतक़िल करण जी ज़रूरत पई त सामान जे वज़न जे इलाही हुजण जे करे हुननि खे इलाही मुश्किलातूं ॾिसण पियूं। इन ई तरह सां जॾहिं वक़्तु बि मटंदो वियो त माण्हुनि जा वीचार बि मटे पिया रहिया। उनखां पोइ माण्हुनि में हिकु ख़्यालु आयो त छो न हिकु फीथो तयारु कजे जंहिंजो विझो माप 7 यूनिट ऐं चौधारी माप 22 यूनिट हुजणु खपे, त उन करे उहो फीथो हूंदो गोल। इन ई करे जेकॾहिं असां इन माप खे हिकु ई माप करे रखूं यानी 22/7, पोइ गोल छो न वॾो या वरी नंढो हुजे त उनजो माप सिर्फ़ु हिकिड़ो ई रहंदो ऐं उहो फीथो गोल ई रहंदो। इन माप यानी 22/7 खे हिकु नालो ॾिनो वियो पाए। पाए ग्रीक अल्फ़ाबेट जो 16 नंबर अल्फ़ाबेट आहे। पाए ते पाए नालो रखण जो हिकु ई सबबु थी सघे थो। ग्रीक ॿोलीअ में सर्कमफ्रेंस खे पेरीफेरी ऐं पेरीमीटर खे पेरीमेट्रिक चवंदा आहिनि। हाणे तव्हां मां कई दोस्त इहो चवंदा त असां पाए जो वैल्यू स्कूल में 22/7 या डेसिमल पॉइंटनि में पढ़ियो आहे, पर इहा ॻाल्हि कूड़ी आहे ऐं 22/7 या वरी डेसिमल पॉइंट इहे कूड़ी ॻाल्हियूं आहिनि ऐं पाए हिकु पाण हिकु इरेशनल नंबर आहे। पाए जी वैल्यू खे ॾाईअ खां पोइ 5 दर्ज करे पढ़िबो आहे यानी 14159। इहा पाए जी हक़ीक़ी वैल्यू सम्झण खां पोइ बि अधूरो रहियल आहे। पाए जी रेशनलिटी खे ज़ाहिर करण जे लाइ सुपर कंप्यूटर ट्रिलियन अंदर त ॻोल्हे छॾिया, पर उहो बसि न थियो ऐं चवंदो रहियो त हिन जा अलाए केतिरा अॻु थी सघनि था। हिन सां गॾो गॾु केतिरा ई माण्हू गुज़रिया, पर हुननि खे पाए जी वैल्यू जी ख़बर न पइजी सघी त आख़िर में हुनजो कहिड़ो वैल्यू थी सघे थो। हाणे तव्हांखे पाए जे बारे में अहिड़ो कुझु ख़ासि ॿुधाईंदुसि जंहिंखे ॿुधी करे मां हैरान थी रहंदो। हिकु जर्मन मैथमेटिकन जंहिंजो नालो रुडोल्फ वुल्फ हुयो, जंहिं पाए जा 50 वैल्यू कढी करे दम ॾेई छॾियो। तव्हां इहा ॻाल्हि ॿुधी करे बि हैरान थींदव त दुनिया में पाए डे खे बि मल्हायो वेंदो आहे। पाए डे 14 मार्च 1:59 ते मल्हायो वेंदो आहे। हाणे तव्हां इहा ॻाल्हि ॿुधी हैरत में अची वेंदव त 3 मार्च आख़िरकार छो, ऐं टाइमिंग बि रखियलु आहे त 1:59 ते इहो छो। जेकॾहिं मां पाए जी वैल्यू ते गौर कयो त 3.1415 जो मतिलबु इहो आहे त 14 मार्च 1:59। पाए जी टाइमिंग यानी 3.1415 14 मार्च थी वियो ऐं उन खां अलावा 1:59 ते अची वियो। हाणे मां कयां हिकु पाए जे बारे में अहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदुसि जंहिंखे ॿुधी करे मां हैरान थी वेंदो। अवां सोचींदो छा इहो कुदरत जो करिश्मो आहे या वरी कुझु अहिड़ो ॿियो। पाए डे यानी 14 मार्च ही एल्बर्ट आइंस्टाइन जे पैदाइश जो ॾींहुं ऐं स्टीफन हॉकिंग जे वफ़ात जो ॾींहुं आहे। हेॾी देरि खां वठी असां सिर्फ़ु पाए जे बारे में सम्झूं ऐं पढ़ूं पिया। छा इहो अव्हां कॾहिं सोचियो आहे त पाए डिस्कवर ई न थिया त छा हुजे हा, दुनिया जो छा निज़ाम हुजे हा। अगरि जे पाए डिस्कवर न थिया त पहिरियों रॉकेट स्पेस में न वञी सघे हा ऐं असां एरोप्लेन खे बि ठाहिण में कामयाबु न थियूं हा। एरोप्लेन में जेके मैकेनिक्स यूज़ थियल आहिनि उहे पाए जे मुतालिक़ यूज़ थियल आहिनि। दुनिया जी पहिरीं नासा कंपनी जेका स्पेस ते कमु कंदी आहे उन स्पेस ते वञण लाइ पाए जा 15 वैल्यू इस्तेमालु कया। हाणे मां तव्हांखे हिकु अहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदुसि जंहिंखे ॿुधी करे मां हैरान थी वेंदो। असांजी स्पेस यानी यूनिवर्स, जेकॾहिं असां उनजो ॿाहिरियों माप यानी सर्कमफ्रेंस मालूम करण जी कोशिशि कयूं त असांखे पाए जा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 39 वैल्यू इस्तेमालु करणा पवंदा ऐं असांखे एरर सिर्फ़ु हाइड्रोजन एटम जेतिरो नज़र ईंदो।
दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो, उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई त चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे प्रेस कयो। हर नई वीडियो खे ॾिसण लाइ पंहिंजी राय कमेंट में ॾिजो। अल्लाह हाफ़िज़।